नाज़रीन, थाणे बुलाखान में जोगी बिरादरी के घरन के ओचितो बाहि लगण सबब अलाह तला सड़ी रख थी वियो। मुतासर खुलियल आसमान हेठ बेयारो मददगार वेठल आहिनि। रिपोर्ट कर रहियो आहे शहबाज़ उमराणी। थाणो बुलाखान लॻ ॻोठी पीरबख्श खस्केली भरिसां जोगी बिरादरी जे ॿिनि कखावनि घरनि खे ओचितो बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि ॿिनि ग़रीब जोगियुनि कृष्ण ऐं रमेश जा कखाव घर सड़ी रख जो ढेर बणिजी विया। बाहि सबबि घरनि में पियल सोन चांदी सामान 50,000 रोक रक़म हंध बिस्तरा कपिड़ा थांव समेत समूरो अलाह ताला सड़ी रख थी वियो। उन मौक़े ते आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे बाहि मुतासिरनि ॿुधायो त को किए लगी वही भी को बाहर बैठा हुआ को झुपड़े में लगी वही को असां गोठ में भी बेचारा टड़ी टप्पड़ पैसा वैसा सब बड़ी वया आए बेचारे माल बाल बेचारे जो वो घेटो वो एकड़ो हुई सड़ी वयो वो गरीबन जी मदद करो वाला यही बाहर लगी मुझी झुपड़ी भी उन्हें में सोन बियो बाहर अंदर वा बाहर भी अची मेमण कड्डा वा असां घर ही कोने वा असां पानी ते वा बिया सब गोठ में वेल वा सोन पैसा रली टप्पड़ सब कपड़ा बिया था ठिकर सब सड़ी विया। गरीबन जी को मदद करण वाला आयो पाण सरकार तो गरीबन जी मदद कयो न को था न को बियो असां घर जो सब वो सोन वो सड़ी वयो रली टप्पड़ टोटल वा वो सब सड़ी विया। हुकूमत अड़ी हुजे तो असांखे ॾियो असां सी में हाणे पटते वेठा आहियूं निडड़ा ॿार मरी वेंदा सी में असांजे घर में अहिड़ी का शइ कोन को असां मथे करे वेहंदा सब सड़ी विया। वीसी जा पैसा वा सोन वो ही सड़ी वियो का घर में शइ कोन को असां वो रखी वेठा आहियूं। ऐं असां वियासीं मजूरी ते पोइ अलाए कीअं बाहि लॻी वई पोइ असांजे 50,000 रुपया वीसी जा हुआ इहा बि सड़ी विया। सोन वो थां हुआ ठिकर हुआ रलियूं हुयूं कपड़ा वा सब सड़ी विया। बाहि मुतासिरनि ॿुधायो त असां कम सांगे ॿाहिरि निकितल हुआसीं उते असांखे इतला मिलियो त घरनि खे बाहि लॻी आहे। असां जेसीं ताईं पहुतासीं त समूरो अलाह ताला सड़ी रख जो ढेर बणिजी वियो हो। असां तमामु मिसकीन ऐं ग़रीब आहियूं। हिननि चयो त असां वटि कुझु बि न बचियो आहे। असां वटि न हंध बचिया आहिनि न बिस्तरा बचिया आहिनि। हिन सख़्तु सीअ में बि असां ऐं असांजा मासूम ॿार खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। हिननि वस वारनि खां मदद जी अपील कई आहे। कैमरा टीम सां गॾु शहबाज़ उमराणी, आवाज़ टीवी न्यूज़, थाणो बुलाखान।